1.5 कलाक थी चुको है असीं हिते दरवाजे ते बीठा हूँ। असीं उहे बादशाह आहियूं जेके फ़क़ीरनि जीअं अॼु बीठा हूँ। असीं किंग मेकर आहियूं। असांजे आंगूठनि जे ठपनि ते ही बादशाह थी ऐं पंहिंजे ठाहींदड़नि सां ही वर्ताव कनि था जो असीं हाणे फुटपाथ ते वेठा आहियूं। 1.5 कलाक थी वियो आहे ऐं असांखे लॻे नथो त ही शराफ़त सां को हिते ईंदा, छो जो ही शरीफ़ आहिनि ई न। ही रहज़न, ही खोरू, ही लुटेरा, ही धरती खपाईंदड़, ही बजेटूं खाईंदड़, ही गटरनि जा ढकण खपाईंदड़, ही दवाऊं खपाईंदड़, ही नौकरियूं खपाईंदड़, ही बदिलियुनि ते पैसा वठंदड़, ही भत्ताखोर, ही कातिल, ही किलर। ऐं असीं वेठा आहियूं 200 किलोमीटर पंधु करे पंहिंजो हिकिड़ो ख़तु खणी आया आहियूं। सिंध जे पारां हिकिड़ो ख़तु आहे जेको असीं हिननि खे ॾियणु चाहियूं था, छो त शायदि हिननि खां विसरी वियो हुजे, छो त चइनि सां 3 साल थी विया आहिनि हिननि खां विसरी वियो हुजे त कॾहिं हीअ असांजे दरनि ते आया हुया, कॾहिं हीअ असां वटि इलाजी हुया, हथ ॿधी मुस्कुराया हुया, वोट वरिता हुयूं। अॼु असीं हिननि जे दर ते, असांजे दर ते जॾहिं हीअ आया हुया त असां गुलनि वर्खा कई हुअसीं, हिननि जे लाइ रोड रस्ता सफ़ा कया हुआसीं, हिननि खे गुल पाराया हुआसीं, अजरक पाराया हुआसीं। असीं ज़मीन ते वेठा आहियूं। हीअ आहे सियासत। हिननि जी रहज़नी ऐं दहशतगर्दी वारी सियासत इहा आहे। वोट वठो, विसारे छॾियो। वोट वठो, बादशाह थियो। वोट ॾींदड़नि, इज़तूं ॾींदड़नि, बादशाह बणाईंदड़नि खे कंगाल करे छॾियो। उन्हनि जा घर खपायो, घरनि ते हमला करायो, माण्हू मारायो, माण्हू खंभरायो, माण्हुनि जा चिदर लाश उछरायो, ज़मीनूं खपायो, बजेट चट कयो, करप्शन वधायो, तइलीम तबाह कयो, इस्पतालूं बेकार कयो, इस्पतालुनि जी बजेटूं खाई वञो, उन्हनि करे छॾियो। पर गटर जा ढकण बि हिननि में छॾिया। असीं हिते वेठा आहियूं बिलावलाओ जी गेट ते। जेसीं ताईं असां खां ख़तु न वठंदा तेसीं वेठा।